में गैस जा नवा ज़ख़ीरा हथाया आहिनि। माड़ी गैस कंपनी तरफ़ां ज़ख़ीरे बाबति ख़त लिखी आगाह कयो वियो। माड़ी गैस कंपनी जो चवणु आहे त सिंध अंदरि गाज़ी फॉर्मेशन में नवा ज़ख़ीरा हथाया आहिनि। कंपनी मूजिबि खूह में 1006 मैट्रिक जी ड्रिलिंग कई वई आहे। कंपनी जो चवणु आहे त रोज़ानो 5 मिलियन स्टैंडर्ड क्यूबिक फुट गैस जा ज़ख़ीरा मिलिया आहिनि। इंतहाई अहम ख़बर ही अवां सां शेयर कयूं पिया। सिंध में गैस जा नवा ज़ख़ीरा हथाया आहिनि। माड़ी गैस कंपनी तरफ़ां ज़ख़ीरनि बाबति ख़त लिखी आगाह कयो वियो आहे। माड़ी गैस कंपनी जो चवणु आहे त सिंध अंदरि गाज़ी फॉर्मेशन में नवा ज़ख़ीरा हथाया आहिनि। कंपनी मूजिबि खूह में 1006 मैट्रिक जी ड्रिलिंग कई वई आहे। कंपनी जो चवणु आहे त रोज़ानो 5 मिलियन स्टैंडर्ड क्यूबिक फुट गैस जा ज़ख़ीरा मिलिया आहिनि। सिंध में गैस जा नवा ज़ख़ीरा हथाया आहिनि। ही ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध में गैस जा नवा ज़ख़ीरा हथाया आहिनि। माड़ी गैस कंपनी तरफ़ां ज़ख़ीरनि बाबति ख़त लिखी आगाह कयो वियो। माड़ी गैस कंपनी जो चवणु आहे त सिंध अंदरि गाज़ी फॉर्मेशन में नवा ज़ख़ीरा हथाया। कंपनी मूजिबि खूह में 1006 मैट्रिक जी ड्रिलिंग कई। कंपनी जो चवणु हुयो आहे त रोज़ानो 5 मिलियन स्टैंडर्ड क्यूबिक फुट गैस जा ज़ख़ीरा मिलिया आहिनि। जाम